फटाको खान तुंजो शान मुंजो शान फटाको खान और हैरा छी वे तो हां ते वे चाचा साईं तो तकलीफ कर वाला हैदा आची वे हो हां माइदा अरे बाबा सही हो तो हर बर चाचो आ वडो इज्जत कर बाबा हे अवाम असा जो पंजो आ हे त संजा भाइरन हिनन जी तकलीफ असा जी तकलीफ आ समझो तागाल के समझो कर हे असा के पंजान अजीजन ये समझो सही ताजा बहुतारो से सही ताचो हाने हे तो ता जच में न घर से ता दिंदो ना रोड रास्ता बिजली ना के कह देना ये ता दिंदा ता जा थोड़ा तने बिल्कुल असा जो फर्ज आ अवाम जी खिदमत करण हां साईं मुंजो साईं तुंजो साईं फटाको साईं बस बाबा बस साईं जी भला किए भुलजी पिया साईं गरीब खाने ते अबा असल में छा जो घरा साल थिया मुजो हाल वाल था ए मुखे जी खबर पई न सच पूछी तो मु मानी गिरह न खादो मुजो पहले मोनी दुआ घुरनिया ताजत करनिया पो जको सो मुखे मानी खाने आराम कर अब तू अब हेरा छी अज तेरा दुआ घुरंदासी आवेओ असल में या गाली तो मुजो दुआ वनी घुरी चा वरी जो रहजी न वया असा के खबर केडा कम न गुलाम मोहम्मद भोतार किंजी ताजे दी गाल तो करे अल्लाह आपका खबर ना और आरे भोतार का पूछो भोतार साहब जो खबर किंजी ताजे ते आया अब ताजे पे जी दुआ ते आयो हां जल्दी तो कोन आया भोतार सही अदाए 4.5 साल तथी आ से वाकई आयो असल में छा ता पर खबर आ मानु सियासत में अचे तो किलो बिजी थी तो वनी असेंबली जा कम मानन जा कम रोडन जा कम बिजली जा कम इने करे थोड़ी देर थी वई घणी बिन चको थो मा वक्त ते अची विस इलेक्शन में बाकी थोरो टाइम आ इने करे मुझे याद अची वियो मुके आजल तो बुधाए मुके जी साईं जी मुके बुधाई त अब गुजारियो त मा ओडी मली हरियो जी ए आसन में दो हिनन जो बुधाए नी कोन था त केजी मयत थी आ केंते वजणो आ केंते नाहे वजणो हे सजो कम हिन मार सेक्रेटरी जो थी वक्त ते बुधाई तो कर जी मैं यार मिले थी न साईं ने आज जी का वक्त ते बुधाई छा जो ता बिजी घणा हो न त हिने ला टाइम न मिली सके मुखे यादगिरी विसरी अज याद आयो ता बुधाई छे बाबा मा केतरो बिजी हुजा हे भाइरन मुजा वोटर नाइन हिनन वोट सिर्फ न दिनो बल्कि हिनन मुसा बिरादरी जो दोस्ती जो आई भाई पी जो कांटो फिट केवा ए मुजा पहचान साईं ठीक आ साईं अज का प्रोजेक्टिव कजियो ताजे थिन मा अवल ता के बुधाई वाली पहुंचना तो के खबर आ मा वोट जो लालची ना है साईं बिल्कुल इन गाल में को शक कोने मा चनो हा त पंजे अवाम जा कम पंजे भाइरन जा कम उए थिन वोट ते काडे वींदा अगे कोई मुखे ही त दींदा न हां साईं यो बिल्कुल ता के दींदा नहीं साडन चैन सालन का पो जी सार लदी थव बाबू असा जो ता जे पोया ता जा नारा हणदे गुजारियो उन जी जनाजे नमाज दे शरीक कोन थियो न असा जे छोकरन के नौकरियों मिलियो न असा जा रोड रास्ता ठया हाने ता के छा जो असा जी तले ते आया अदाए मसलो छा है त नौकरियों मिलियो थोरियो तो के खबर त मुजा साला 40 खन मुजा सालान 4 शादी छलन 40 साला ई थोड़ी मिलियो उए बेरोजगार वेठा मुजो हाली हिनन के जा वरी जेकी बियो नौकरी मिलंदियो त वरी आवाम के हां इने करे ता लेट थी वे हां जेके नौकरी दियो न मापा जे सालन के मिटर के खेप न दिनस पेरो ता के दिनस अदाए चंदान भोतारा ये दिसा सा के ता के दिस गाड़ी अच्छी थी मिली मां घणा चक्कर पंध का ने दिस जूता चली पया ये भोतारा वंटन जे टाइम ते पहुंचना इहो सजो कम हिनन जो थई हे जेके दिन में सेक्रेटरी ये सजो कम ये ना मिले बाबा हे बाबू सही आयो गुलाम मोहम्मद जी तो मुके छोड़े बुधायो एकली वाला नौकरी हिनन के जा न एकरो सालो बेरोजगार थे आ सही ता जो सदर साहब से मीटिंग हुई न उन जे लिया चाचो आयो और मन माज बा सदर साहब से मीटिंग आ जेको साहब निकरे को जेको ता ये ता खबर आ मीटिंग वडी हलदी आ ऐसी ते चाचो वे थकजी पे माज चाचा तू घर वंते थी साहब के पो मा चांदू
साहब तव्हांखे चई सी ॻाल्हि पर तव्हांखे बि ज़हन में निकिरी मुंहिंजे बि ज़हन में निकिरी बाबा इन तां जॾहिं मां 2-3 चकर आवां गेट ते बियाणी को पिया ॾियनि कॾहिं पिया छॾनि हींअर तव्हांजा वोट आया न तव्हां ईंदव ॾिसो हालत ये शिकायतूं आहिनि न पोइ चवंदा त जेको असांजा लीडर बेकार आहिनि बाबा बंगलनि में रहाए छॾियोसीं मानी टिकी तड़बड़ करे सुता पिया हुजनि न मां जीअं मोटा तीअं जेको हिन जो कमु थिए कार हूं असांजो आहे जो साहब खे न ॿुधायोसीं हूअं बि कम त घणा आहिनि साहब किथे मिलंदा इहो ई तव्हां गेट ते बीठा आहियो साहब त हूंदो ई कोन्हे तव्हांजे बच्चो त तव्हां चयो आहे ई कोन्हे ओ बाबा हाणे हिननि जूं ग़लतियूं आहिनि मां तव्हांखां माफ़ी थो वठां हाणे दुआ घुरो बिस्मिल्लाह कयो त बाबे साईं खे ईसाले सवाब थिए त असांखे अबा ॿियूं दुआऊं आहिनि न हा साईं अञा 8-10 घर आहिनि हा दुआ घुरो बिस्मिल्लाह कयो बिस्मिल्लाह अबा जेका रब जी रज़ा बाबा जेका रब जी रज़ा हाणे तव्हां जेको माण्हू मरे 5 मिंट बि वॾा आहिनि मां न पुॼा मां मयारी रुगो मरी ॾिसे भली सुभाणे मरे राति मरे को तव्हांजो माण्हू मां पुॼी वेंदुसि गुलाम मोहम्मद भला हिकिड़ो चकर मर त साईं 5 मिंट में पहुचे Subscribe to my channel and also press this bell icon.